परन में ॾाढा दर्द आहिनि, संझा जो सिंधु जे किनारनि ॿुधायो। मिठी जे शहर में मुसाफ़िर मरनि था, अवेला नचजो नज़ारनि ॿुधायो। गुलाबनि खे छाणे हवा का वञे थी, गुलाबनि खे छाणे हवा का वञे थी, सुगंधी कहाणियूं पथर थी वञनि थियूं। मिठी जे शहर में मुसाफ़िर मरनि था, अवेला नचजो नज़ारनि ॿुधायो। सामिन प्रोग्राम सांगीड़नि सार में असां के हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था। प्रोग्राम सांगीड़नि सार मां ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान मिठी जे लाइव स्टूडियो नंबर 2 मां। इन प्रोग्राम खे अव्हां लाइ सजाए सिंगारे पेश कंदो आहे मोहम्मद रमज़ान जूणे जो, जॾहिं त निगरान आहे ख़ालिद हुसैन। ऐं अॼु असांजे हिन प्रोग्राम खे अव्हां जे रेडियो सेट ताईं पहुचाइण में मुंहिंजो फ़नी सहकारी साथी आहे तनवीर हुसैन शाह बुखारी। ऐं प्रोग्राम जे हिन सफ़र में आऊं मुंहिंजो मेज़बान नाज़ जमील अमन खोसो अव्हां सां गॾु। वक्त जो एहसास था करियूं तो शाम जो 7:30 थी चुका आहिनि। प्रोग्राम में अव्हां जा खोड़ सारा मैसेज, अव्हां जूं मोहबतूं असांजे मोबाइल फ़ोन जी स्क्रीन ते के रंगीन सितारा बणिजी लही चुका आहिनि। उन्हनि खे बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा हलूं। अव्हां जो लख मोहबतूं ऐं लख कुर्ब। अव्हां प्रोग्राम खे ध्यान ऐं मोहबत सां ॿुधो पिया ऐं असांखे पंहिंजे गॾु हुजण जो एहसासु ॾियारियो पिया। यादि कयो असांखे ॻोठ आमरियो खां ज़ाहिद हुसैन जूणे जो, अशफ़ाक़ जूणे जो ऐं माजिद हुसैन जूणे जो। अदा तव्हांजो मोहबतूं प्रोग्राम खे ध्यान ऐं मोहबत सां ॿुधण लाइ ऐं यादि करण लाइ। सॼण सांगी जी वांड खां यादि कयो आहे गुलाब गुल, ॻोठ रावड़ी खां भांजी पारवाणी, निहाल पारवाणी ऐं कवीर पारवाणी। अव्हां जूं मोहबतूं यादि करण लाइ लालजी जे तड़ खां वफ़ा भलजी सामाणी, देवजी सामाणी ऐं कलजी सामाणी नाहे विसारियो। जुॾे खां यादि कयो असांखे अली हसन ख़ासकेली, लूंडार खां भीमराज मकवाणू, भीषम कुमार मकवाणू ऐं चेतन मनवाणी जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि। ॻोठ लौंग जे तड़ खां घनश्याम उमराणी, दौलत उमराणी ऐं केसरो उमराणी नाहे विसारियो असांखे यादि कनि पिया। ॻोठ आमरियो खां आशिक़ अली जूणे जो, अरशाद अली जूणे जो, कुनरी खां चोवन कुमार कोहली, संगीता पारस ऐं अनीता चौहान यादि कयो असांखे। अव्हां जूं मोहबतूं यादि करण लाइ यादि कनि पिया अबन जो तड़ खां मोहम्मद सालम जूणे जो। प्रोग्राम सांगीड़नि सार में असांखे यादि कनि पिया ॻोठ गोराड़ो खां रब ॾिनो रिंद, इमरान अली रिंद, दिलबर अली रिंद ऐं सुहारो अली रिंद। ॻोठ नेबाड़ो यूसुफ खां चनेसर थेॿे जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि। ॻोठ मालाबादो खां केवल कुमार मघाणी जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि, जीवतराम मघाणी साणनि गॾु। ऐं यादि कयो असांखे चूहड़ जमाली खां नाज़नगर खान जमाली, गुलाम कादर जमाली ऐं महराब जमाली। लूंडार खां ई सिकायल सवाई मकवाणू, मारू मकवाणू ऐं गोइद मकवाणू नाहे विसारियो असांखे। ॻोठ आलू जूणे जे खां वफ़ा अफ़ज़ल गुल जूणे जे जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि ऐं मोहबती मोहम्मद शरीफ़ जूणे जो अव्हां सां गॾु आहे। यादि कयो असांखे भक्कू खां शाहिद परवेज़ तुफ़ेल जूणे जो। अबन जो तड़ खां असांखे असांजे आवाज़ जो साथी आहे अब्दुल समद ऐं मुबशर जूणे जे जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि। साईं अव्हां जूं मोहबतूं यादि करण लाइ अव्हां जा वॾा वड़। यादि कयो असांखे भाॾारो खां सुहारो अली जूणे जो, निज़ामुद्दीन जूणे जो ऐं अहमद जूणे जो। लूंडार खां भीषम कुमार मकवाणू ऐं विनीता बाई जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि। अबन जो तड़ खां गुलाम हैदर जूणे जो, वफ़ा मोहब्बत अली जूणे जे नाहे विसारियो असांखे। पधरियो तराई खां हमज़े बजीर जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि। ॻोठ राजारी खां चंदीराम पारवाणी, माणिकदास पारवाणी ऐं दिनूमल पारवाणी असांखे यादि कनि पिया। अब्दुल मजीद जी ढाणी खां वफ़ा अली हसन ख़ासकेली, मेवा ख़ासकेली ऐं गुल ज़मा ख़ासकेली मोहबतूं अर्पियूं आहिनि। नबीसर रोड खां नंदलाल मेघवाड़,
ऐं ऊनड़े खां यादि कयो असांखे जखरे जूणे जे। प्रोग्राम सांगीड़न सार में असांखे मोहब्बतूं अर्पियूं आहिनि। लूणियार खां मुर्तज़ा दल ॻोठ हाजी सुल्तान लुंड खां मोहब्बतूं पहुतियूं आहिनि। प्यार अली लुंड जूं। ऊनड़ो जूणेजा खां वफ़ादीन मोहम्मद जूणे जो। इदरीस गुल जूणे जो। शहर कढण खां वफ़ा अलादीन जमाली यादि कयो असांखे। भाडारो जूणेजा खां यादि कयो शहबाज़ जूणे जो। पुलिस लाइन मिठी खां शौकत उमराणी, सुभान उमराणी ऐं इक़बाल उमराणी नाहे विसारियो असांखे। अदा तव्हांजो मोहब्बतूं यादि करण लाइ ऐं मोहब्बतूं अर्पण लाइ ऐं पंहिंजे गॾु हुजण जे अहसासु ॾियारण लाइ ॻोठ गोराड़ो खां सुंवारे अली रिंद जूं हिकु दफ़ो ॿीहर मोहब्बतूं पहुतियूं आहिनि। सूमाराणी पाड़े सायासर खां मिसरी आरी, निहाल आरी, जुमू आरी ऐं भागी बाई ऐं अजीमत बाई बि नाहे विसारियो असांखे। नेणीसर खां यादि कयो शाहिद उमराणी। वावड़ी दूरा छाछरो खां यादि कयो असांखे महबूब सागर नोड़ियो। अदा तव्हांजो मोहब्बतूं यादि करण लाइ कुर्ब तव्हांजा बि ॻोठ खारो जूणेजा खां ज़काउला जूणे जो। वफ़ा अज़हर अली जूणे जे नाहे विसारियो। लूणियार खां यादि कयो असांखे मुनवर अली दल, दीन मोहम्मद दल ऐं लाल बख्श दल। तव्हां सभिनी यादि कयो तव्हांजा लख कुर्ब। ऐं हाणे प्रोग्राम में तव्हांजे समातुनि ताईं पहुचायूं था मौसीक़ी जो ई ख़ूबसूरत रंग।